वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर जे मशहूर दरगाह लाल छितो जो मेलो शुरू थी वियो। मेले जी अॼु पहिरीं धमाल दरगाह जे मेले में सॼे सिंध मां पांदीड़ा पहुची आहिनि। मेले जे इफ़्तिताह में सखी शाह गोहर गंज दरगाह तां पागारो अमीर अली शाह शहराज़ी जी अॻवाणी में दरगाह लाल छितो जी मेहंदी ऐं चादर सिंगारे खेनि वेंदी आहे, जंहिंमें दुल्हन ऐं सरनायनि सां धमाल वॼाईंदे दरगाह ते पहुची चादर चाढ़ी वेंदी आहे। इन मौक़े ते पागारे अमीर अली शाह शहराज़ी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त दरगाह लाल छितो जी दरगाह तमामु क़दीमी आहे, जंहिंजो मेलो हर साल 12 रबीउ अव्वल जे ॾियारे ते मल्हायो वेंदो आहे। असां हर साल दरगाह शाह गोहर गंज तां लाल छितो बादशाह जी मेहंदी ऐं चादर धमाल कंदे दरगाह ते चादर चाढ़ींदा आहियूं। हिन सिलसिले जी अॻवाणी कंदे 16 साल गुज़री विया आहिनि। इन मौक़े ते सईद अज़हर अली शाह शहराज़ी, गुलाम कादिर शाह शहराज़ी ऐं ॿिया वॾे तादाद में गॾु हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।